जय झूलेलाल। गणपति बप्पा मोरिया। अगले बरस तू जल्दी आ। साॻे जयघोष सां गॾु थियो भगवान गणेश जो विसर्जन। ख़बर बिलासपुर मां आहे त 22 अगस्त गणेश चतुर्थीअ जे ॾींहुं देश भर में भगवान गणेश विराजल हुआ। 10 ॾींहंनि ताईं देश भर में भक्तीअ जी धारा वहंदी रही। भले ही वॾा पंडाल उन्हनि में गणेश भॻवान न वेही सघिया, पर माण्हुनि पंहिंजे घर में ज़रूरु विहारिया। सुबुह शाम आरती भजन पूजन कीर्तन जय सां जयघोष सां माहौल भक्तिमय थी वियो। सिंधी कॉलोनी मनोहर टाकिज जे पोइता जूना बिलासपुर में भी 1 सितंबर अनंत चतुर्थीअ जे ॾींहुं भगवान गणेश विसर्जन कयो वियो। शाम 4 वॻे टिल्लू महाराज जन द्वारा हवन ऐं विधि विधान सां गॾु पूजा कराई वई। राति 8 वॻे आतिशबाजी ढोल ऐं बाजे सां गॾु भक्तजननि झुमिर पाती ऐं झुमंदे नाचींदे भक्तीअ जे रंग में डुबियल भगवान गणेश खे ऑटो में विहारे करे नदीअ जी ओर हली पिया। मनोहर टॉकिज मां शुरू थी करे हटरी चौक, किला वार्ड, बचरी घाट विसर्जन स्थल पहुता, जिते विधि विधान सां गॾु भगवान गणेश जन जी आरती कई वई। प्रार्थना कई वई त हिन कोरोना महामारीअ खां जल्द विश्व मुक्त थिए, इहा महामारी जल्दी ख़त्म थी वञे। राति 9 वॻे मां अरपा नदी में गणेश भॻवान जो विसर्जन कयो वियो। तंहिंखां पोइ समस्त मोहल्ले वासियुनि लाइ प्रसाद रूपी भोजन जी व्यवस्था कई वई। इन में सभिनीनि भक्तजननि भोजन ग्रहण कयो। हिन पूरे आयोजन खे सफल ठाहिण में प्रमुख रूप सां अटलमल, अमृत सिदारा, हरीश सन्मुख, गुरमुख लव, अनिल सोनू, किशन, हीरालाल, ब्रह्मा, डब्बू, सुमित, ओम, जगदीश, रवि नरेश, सुरेश, विजय दुसेजा, गोविंद, नीरज मोती, जय वाधवानी, बंटी सचदेव, संजय गोदवानी, प्रेम सबनानी ऐं अन्य कई माण्हुनि जो सहयोग रहियो। महिला विंग जी तरफ़ सां मां कलावती दुसेजा, शीला सिदारा, मां यशोदा, पूजा मोनिका, मुस्कान, दीपिका, संध्या, भावना, प्रिया, कविता, कृपा, सिदारा, रेखा, लता, पुष्पा, लक्ष्मी, भारती, गुंजन ऐं समस्त मोहल्ले वासियुनि जो सहयोग रहियो। बिलासपुर जी हीअ ख़बर तव्हांखे वणी आहे त उनखे लाइक कयो, शेयर कयो, असांजे चैनल सां जुड़ियल हुजो, असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो। जय झूलेलाल।